नाज़िर सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सिंध एक्शन कमेटी के सरबराह जलाल महमूद शाही ॿियनि अॻवाननि जी 10 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल सायरा। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सिंध एक्शन कमेटी के सरबराह सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, एडवोकेट सज्जाद चांडियो, असलम खजूर जी हिफ़ाज़ती ज़मानत 10 ॾींहनि लाइ मंज़ूर करे वरिती आहे। अदालत 25,000 रुपयनि जे मुतलक़नि एवज़ ज़मानत मंज़ूर कई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध एक्शन कमेटी के मरकज़ी क़यादत गदाफ़ थाने में दाख़िल दहशतगर्दी नामज़द केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत सिंध एक्शन कमेटी के सरबराह सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, एडवोकेट सज्जाद चांडियो ऐं असलम खैरपुर जे 3 दहशतगर्दी केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जॾहिं त अदालत सिंध अवामी फोरम जे अॻवान जान मोहम्मद जूनी जो आहे, उनजी बि हिकु केस में 25,000 जे मुतलक़े एवज़ 10 ॾींहनि लाइ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जॾहिं त सिंध एक्शन कमेटी जे मरकज़ी क़यादत अदालत जे हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर थियण खां पोइ मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन पिणु मौजूदु हुया। जी ठीक है मुदस्सर, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी।